यार सिंधी 2 साल थी विया नौकरी जे पोयां टोड़ी टोड़ी बेज़ार थी पियो आहियां, पर असां ग़रीबनि जी केरु ॿुधण वारो ई कोन्हे। पर अदा जेकॾहिं नौकरी नथी मिले त ख़ैर आहे, पंहिंजो को अबरो सबरो कारोबार शुरू कर। ज़रूरी नाहे त नौकरी ते ई ज़िंदगी गुज़ारियूं। अदा कारोबार लाइ बि पैसा खपनि। हिन वक़्तु अटे में झलिया पिया आहियूं, कारोबार किथां कयूं? हा अदा हालत ॾाढी ख़राबु आहे। अदा वॾा चवंदा हुआ त माण्हू या पाण मुड़ुसु माण्हू थिए या वरी मुड़ुसु माण्हू जे पाड़े में थी वहे, पर बदकिस्मती सां असां इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खां विहारियासीं। पाड़े वारनि ते त हुई मयार नाहे, पर जे पंहिंजनि जी मुड़सी ॾिसूं था त सदियुनि जा सूर जाॻियो पवनि। हा अदा वफ़ाक़ सिंध सां ज़ुल्म कयो वेठो आहे। अदा वफ़ाक़ खे फ़िलहालु छॾ, पर पहिरीं ॾिसो त पाण ख़ुदि धरती खे कहिड़ा हक़ ॾिना आहिनि। तोखे छा थो लॻे अॼु जेकी तूं धिका खाई पियो इन में ॾोह सिर्फ़ु वफ़ाक़ जो आहे? न अदा, इहे उन्हनि जाहिल उहिदेदारनि जे कमनि जा नतीजा अथई जेकी पंहिंजे वॾेरनि जी सिफ़ारिश ते भरिची थी माण्हुनि जे हक़ ते कारोबार कंदा आहिनि। अॼु सिंध जे हर ज़िले में तव्हांखे गैर सिंधियुनि जा डोमिसाइल मिलंदा। इहा महिरबानी न पाक फ़ौज जी आहे ऐं न ई वफ़ाक़ जी आहे। इहे करतूत असांजा पंहिंजा ई आहिनि। रिश्वत वठी धारियनि खे हिते जी राहकू जी हैसियत ॾेई डोमिसाइल ॾिना था वञनि, जंहिंजे नतीजे में असांजा नौजवान धिका पिया खाइनि ऐं धारिया उन्हनि जे हक़नि ते लत रखियो वेठा आहिनि। सवाल हीउ आहे त अहिड़ा कम कंदड़ इहो छो नथा सोचनि त कंहिं धारीअ खे डोमिसाइल ॾियण जो मतिलबु पंहिंजे कंहिं ग़रीब जो हक़ मारणु आहे? छा इन्हनि जो ज़मीर सुतल आहे या पैसनि जी बुख इन्हनि खे एॾो त अंधो करे छॾियो आहे जो इन्हनि खे पंहिंजनि जो अहसास ई नथो थिए? सिहत खातो हुजे या तइलीमी इदारा, रेवेन्यू हुजे या सिंध पुलिस, जंहिं बि इदारे में ॾिसो तव्हांखे हिते जे डोमिसाइल ते धारिया मिलंदा। ऐं असीं बि एॾा बेसमझ आहियूं जो इन ॻाल्हि खे मामूली सम्झी ख़ामोश थिया वेठा आहियूं। जेकॾहिं हीअ ॻाल्हि एॾी मामूली आहे त पंजाब जे ज़िले मां को सिंधी ॿाहिरि मूंखे डोमिसाइल ठाराए ॾेखारे। पर अदा मसइलो रुॻो डोमिसाइल जो नाहे। मुंहिंजा जानी यकीनन मसइलो रुॻो इहो नाहे, हिते हज़ारे मसइला आहिनि। पर असांजी महरूमी जो हिकु सभ खां वॾो सबबु इहो बि आहे। मिसाल तौरु पाकिस्तान जी क्रिकेट टीम में को बि हिकु सिंधी रांदीगर नाहे। छो दादा पंजाबी अचण ई नथा ॾियनि? इहा ई त जहालत आहे असांजी। सिंध में हिन वक़्तु 3 रीजन मौजूदु आहिनि जेकी सिंध में क्रिकेट जी भलाई लाइ कमु करे रहिया आहिनि: कराची, हैदराबाद ऐं लाड़काणो। ऐं खैरण सां उन्हनि में उहिदेदारनि जी अक्सरियत बि असां सिंधियुनि जी आहे। पाण हमेशह हिक ॿिए खे चऊं था त सिंधी रांदीगर छो नथा खणनि, पर असां कॾहिं उन्हनि उहिदेदारनि खां पुछियो आहे त साईं तव्हां अॼु ॾींहुं ताईं सिंध जी क्रिकेट लाइ छा कयो आहे? ईअं नाहे जो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सिंध मां रांदीगर नथो खणे, बिल्कुलु खणे थो। हनीफ़ मोहम्मद, सादक मोहम्मद, शोएब मोहम्मद, आसिफ इक़बाल, जावेद मियांदाद, ज़हीर अब्बास, तौसीफ़ अहमद, इक़बाल कासम, सिकंदर बग, सईद अनवर, वसीम बारी, वसीम इक़बाल ऐं हींअर वरी सरफराज़ अहमद खे ॾिसो। इहे सभु रांदीगर कराची रीजन मां खयां विया। अहिड़ी तरह हैदराबाद मां बि कई रांदीगर विया आहिनि। पर हैरत जी ॻाल्हि हीअ आहे त इन्हनि मां हिकु बि सिंधी ॻाल्हाईंदड़ नाहे। इहो मालूम करण लाइ हैदराबाद या लाड़काणे जो रीजन विज़िट कयो। पंहिंजे अखियुनि सां ॾिसो त उते क्रिकेट लाइ कमु थींदो आहे या सियासत लाइ। अदा गैरनि खे मयार ॾियण खां बहितर आहे पंहिंजे नालो सवाल रखूं, पुछूं उन्हनि खां त अहिड़ा हाल छो सीपेक जे मुआहिदे में सिंध में 500 खां मथे शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप्स अचनि थियूं, पर वञण वारनि मां हिकु बि सिंधी नाहे? इन जो मतिलबु इहो नाहे जो चाइना धोखो कयो। हक़ीक़त हीअ आहे त असांजे डोमिसाइलनि ते धारिया विया आहिनि। हीउ सभु कुझु असांजी लागर्ज़ी जे करे थी रहियो आहे। हर ग़लति कमु करण वारो सोचे थो त हिन हिकिड़े कम सां कुझु ग़लति न थींदो, पर अदा मामूली चिणग बि ॿेलनि जा ॿेला साड़े छॾींदी आहे। ऐं हिते असांखे ख़ुदि बि सोचण जी ज़रूरत आहे त जेकॾहिं पंहिंजा शहर ईअं ई पंजनि लाइ परदेस करे छॾींदासीं त धारियुनि जो आबाद थियण का हैरत जी ॻाल्हि नाहे। अदा जंहिं शइ जी मालिकी न हूंदी न, पोइ उहा ज़रूरु शइ ॿिए कंहिंजे हथ में हूंदी। जंहिंजो सभ खां वॾो मिसाल कराची शहर आहे। मोबाइल सिम भली तुंहिंजे नाले ते हुजे, पर ॿिए कंहिंजे मोबाइल में लॻल हूंदी त कालूं तो वटि कोन ईंदियूं। हाणे वक़्तु अची वियो आहे त सिंध में रहंदड़ हर सिंधी सिर्फ़ु पंहिंजे लाइ न, पर पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजी धरती लाइ सोचे। माज़ी में जेको कुझु थियो असीं सभु उन जा ज़िम्मेवार आहियूं, पर बक़ौल उस्ताद बुखारी यादि माज़ी दिलि न कर, जेकी थियो सो ख़ूब थियो। असीं हिक ॿिए खे ताना ॾेई माज़ी जा ऐब कढूं, इन खां बहितर आहे त अॼु हिकु नई शुरूआति कयूं। सिंध में हर तबिके जे माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, पोइ उहो डॉक्टर हुजे या वकील, इंजीनियर हुजे या प्रोफेसर, मज़हबी आलम हुजे या PhD होल्डर। पंहिंजूं नज़रूं भली पंहिंजे मक़सद ॾे हुजनि, पर दिलि में पंहिंजी सिंध हुजे। पंहिंजी क़ौम खे मान ॾेई पंहिंजी धरती जो शान वधायो। इन इनफ़रादी सोच मां निकिरी पंहिंजे पाण खे अहिड़े इज्तिमा जो मर्कज़ बणायो जिते लहंदड़ सिज बि नई उमीदनि खे उभारे विझे। हर इंसान जी शनाख़्त क़ौम सां हूंदी आहे ऐं क़ौम जी शनाख़्त पंहिंजी धरती सां हूंदी आहे। यादि रखो त क़ौम सां बेवफ़ाई मुनाफ़िक़त हूंदी आहे ऐं धरती सां बेवफ़ाई गद्दारी हूंदी आहे।